कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ ठारू ख़ान कलेरी जे रहवासी एजाज़ कलेरी पंहिंजी अमड़ मारवी सां गॾु सोट जी मुबैना नाइंसाफ़ियुनि ऐं जाइ ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। उन मौक़े ते एजाज़ कलेरी जो चवणु हो त हू ग़रीब मिसकीन आहे। सोट अमीर कलेरी असांजी जाइ ते कब्ज़ो करे छॾियो आहे, खेसि कब्ज़ो ख़तम करण जो चयो आहे त हू मछिरजी पियो आहे, असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। जाइ बि असांजी आहे, धमकियूं बि असांखे ॾिनियूं पियूं वञनि। ग़रीब मिसकीन हुजण करे केरु बि दांव ॿुधण वारो न आहे। सोट बासर आहे, जंहिं करे हिन सरेआम असांजी जाइ ते कब्ज़ो करे छॾियो आहे। दांव करे थकिजी पिया आहियूं, पर केरु बि दांव ॿुधण वारो न आहे। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ समेत वस वारनि खां मुतालबो कयो त जाइ तां कब्ज़ो ख़तम कराए बासर सोट ख़िलाफ़ क़दम खयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।